नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त तालीम जे आलमी ॾियारे ते खानपुर महर में सिंध अवामी सथ पारां जागृता रैली कढी वई है। सिंध अवामी सथ तालके खानगढ़ जे अॻुवाण पारां फयाज़ अहमद महर, अलण अलस्ती, इमदाद जसकानी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड खणी घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई है। रैली में शहरनि तोड़े सिंध अवामी सथ जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई है। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में प्ले कार्ड खणियल हुआ, जंहिंमें तइलीम बचायो, बंद पियल स्कूल खोलियो, कोरोना ड्रामो बंद कयो जा नारा लॻियल हुआ। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाण चयो त तइलीम वसीले ई असां पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल संवारे सघूं था। तइलीम इंसान जी टीं अख। इन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर बंद पियल स्कूल जल्द खोले सिंध जी तइलीम बचाई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।